जापान जो रिहाशी शद्दू आका अगवा थियण खां बची वियो जॾहिं त जापान खां पाकिस्तान घुमण आयो जेको सिंध जे रस्तनि खां गुज़रंदो गड़ी लाड़ो पहुतो जिते कार लेफ्टिनेंट पारां घोंसपुर वेझो गड़ी लाड़े वटि लाथो ऐं पंजाब जो रस्तो ॿुधायो जे बाद पुलिस कामयाब कार्रवाई करे अगवा थियण खां बचायो जॾहिं त SSP सैयद असदुल्ला शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जापान जो रिहाशी पाकिस्तान घुमण आयो जिते दरगाहनि जो बि रुख़ कयो ऐं कलंदर शाहबाज़ जी मज़ार मां वापसि लाहौर वञी रहियो हो त कार लेफ्टिनेंट पारां घोंसपुर वेझो गड़ी लाड़ो वटि लाथो ऐं कचे जो रस्तो ॿुधायो त लाहौर अॻी न आहे जॾहिं त गड़ी लाड़ो पुलिस ॾिसी पंहिंजी तवील बि वरितो ऐं अगवा थियण खां बचाए वरितो जॾहिं त जापानी शख़्स वटि किरायो बि कोन हुयो SSP कंदकोट ॿुधायो त जापानी शद्दू आका खे लाहौर एम्बेसी हवाले कयो वियो आहे। नज़ीर मीराणी, सोच TV, कंदकोट।